हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवा जी FX चैनल ते भलीकार इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जीअं त काफ़ी कमेंट्स आया आहिनि त सर सिंधी इंटर क्लास ते जेको आहे उहो नोट्स ठाहियो, सो मूं कोशिशि कई आहे त अॼु सिंधी इंटर क्लास जो जेको नसर वारो हिसो आहे उन में मौजूदु जेके बि मालूमात आहे उहा समूरी मालूमात मूं हिन में शेयर कई आहे, जंहिंमें तव्हां नावल मशहूरु नावल, लेखक, मशहूरु किताब ऐं ग्रामर जा जेके हिसा आहिनि, इल्मी लिसान जा जेके हिसा आहिनि ऐं जेके अहम किताब लिखिया विया आहिनि या सिंधी 12वीं क्लास में जेके सबक़ खयां विया आहिनि उहो कहिड़नि किताबनि तां ऐं कहिड़नि मशहूरु लेखकनि उन्हनि सबक़नि खे लिखियो आहे उहो समूरो सहेड़े करे मूं पेश कयो आहे। मूंखे उमेदु आहे त हीउ पोरियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो थोरी वॾी हूंदी छो त सिंधी नसर जेको 12वीं क्लास में मौजूदु आहे उन्हनि सभिनीनि खे समोइण का घटि ॻाल्हि न आहे ऐं उन्हनि खे समूरनि खे ॿुधणु ऐं ॾिसणु उहो बि वक़्तु दरकारु हूंदो आहे वधीक। सो कोशिशि करे ही मूं महिनत कई आहे ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां वीडियो खे मुकमल तौर ते ॾिसंदा त जीअं जेके अहम नुक़्ता आहिनि उहो तव्हां सम्झी सघो ऐं उहे अहम नुक़्ता जेके आहिनि तव्हांखे यादि थी सघनि ऐं ईंदड़ टेस्टनि में तव्हांजे लाइ मददगार साबित थी सघनि। हीअ वीडियो न सिर्फ़ु SST HST सब्जेक्ट स्पेशलिस्ट लेक्चरर जी तयारी जे लाइ अहम आहे, पर सिंधी 12वीं क्लास जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ बि इंतिहाई अहम आहे। सो हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। त सभ खां पहिरीं सिंधी 12वीं क्लास जा सबक़ ऐं उन्हनि जा लेखक, कुल नसर में जेके सबक़ आहिनि उहे केतिरा आहिनि ऐं उन्हनि जा जेके लेखक आहिनि उहे कहिड़ा आहिनि उहे पाण पढ़ंदासीं। हाणे पहिरियों सबक़ आहे क़ौमी ॿोली ऐं क़ौमी इख़लाक़। क़ौमी ॿोली ऐं क़ौमी इख़लाक़, इन जो जेको लेखक आहे उहो फ़तेह मोहम्मद सेवाणी आहे। ॿियो ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं। हाणे ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं उहो बि फ़तेह मोहम्मद सेवाणी साहिब जो लिखियलु आहे। शाह जो शेर ऐं शाइरी, शाह जो शेर ऐं शाइरी डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी जो लिखियलु आहे। पाकिस्तानी क़ौमियत जो मक़सदु, लियाक़त अली ख़ान तर्जुमो कयो आहे अली नवाज़। लियाक़त अली ख़ान जी तक़रीर आहे ऐं उनजो तर्जुमो कयो आहे अली नवाज़ साहब। पोरियत जो ॾींहुं, हाणे इहो पोरियत जो ॾींहुं बि जेको आहे तर्जुमो थियलु आहे रशीद भट्टी साहिब जो। सिंध जूं अॻूणियूं रवायतूं इल्मु ऐं अदब, सिंध जूं अॻूणियूं रवायतूं इल्मु ऐं अदब, डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे साहिब जो लिखियलु आहे। सिंधी 12वीं क्लास जे सबक़नि जो जेको 7हों सबक़ आहे उहो आहे कोहिस्तानी कचहरी। हाणे कोहिस्तानी कचहरी जेको आहे अलाह बचायो यार मोहम्मद समूह साहिब जो लिखियलु आहे। कामयाब ज़िंदगी जो कारगर क़ाइदो, डॉक्टर अलामा आया काज़ी साहिब जो लिखियलु आहे। इल्मु अदब जी तरक़ी जा तरीक़ा, अलामा आया काज़ी साहिब। दुनिया जो वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाए रहे, अलामा आया काज़ी साहिब। मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत, उस्मान अली अंसारी साहिब जो सबक़ लिखियलु आहे। सिंधी ॿोली में नावल नवीसी, हाणे हिन में जेको आहे नावल जेके अहम आहिनि ऐं नावल जा जेके दौर आहिनि ऐं उन जा जेके अंसर आहिनि उहे शामिल आहिनि। इहो अब्दुल क़यूम साहिब जो लिखियलु आहे। आम सिंधी शाइरी डॉक्टर नबी बख्श बलोच। तमंदन जी मायत करीम बख्श चना जो लिखियलु आहे। 14 नसर जा जेके सबक़ आहिनि ऐं उन्हनि जा लेखक, सबक़ जेके उन्हनि जो उनवान कहिड़ो आहे ऐं उन्हनि जा लेखक केरु आहिनि उहे पाण पढ़ियासीं। हाणे हलूं था सबक़नि जो ख़ुलासो ऐं सबक़नि में छा समायल आहे, उहे सबक़ किथां खां खयां विया आहिनि उन्हनि खे ॾिसंदासीं। हाणे क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी इख़लाक़। क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी इख़लाक़ ही मज़मून हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जे किताब कमाल ऐं ज़वाल तां वरितलु आहे। सवाल अची सघे थो त क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी इख़लाक़ कंहिंजो लिखियलु आहे, त इन जो सही जवाबु थींदो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी। या हीअं बि सवाल अची सघे थो त कमाल ऐं ज़वाल कंहिंजो लिखियलु किताबु आहे, त इन जो सही जवाबु थींदो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहिब जो। अच्छा, कमाल ऐं ज़वाल किताब हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहिब जेको आहे मुक़दमा इब्न ख़ल्दून तां तर्जुमो कयो। इहो बि इंतिहाई अहम आहे। अची सघे थो त कमाल ऐं ज़वाल किताब कहिड़े किताब तां तर्जुमो कयो वियो आहे, मुक़दमा इब्न ख़ल्दून तां तर्जुमो कयो वियो आहे। कंहिं कयो आहे? फ़तेह मोहम्मद सेवाणी साहिबु कयो आहे। हाणे उनखां पोइ हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जा मशहूरु किताब। हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी सिंधी अदब में हिकु वॾो नाले वारो आहे ऐं उन जा जेके मशहूरु किताब आहिनि उन्हनि में आफ़्ताब अदब, साहित्य जो सिज बि चयो वेंदो आहे। आफ़्ताब अदब सवाल अची सघे थो त कंहिंजो लिखियलु किताबु आहे। आफ़्ताब अदब हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहिब जो लिखियलु
किताब है। मीरंजी साहिबी, अबू अल फज़ल ऐं फैज़ी, नूर अल ईमान, बहार इख़लाक़ नज़मनि जो किताब, हयात अल नबी, इहे संदसि मशहूरु किताब आहिनि। ॿियो आहे ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं। ॿोली उन जूं अदबी ख़ूबियूं। हीउ मज़मून हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जे किताब आफ़ताब अदब तां वरितल आहे। आफ़ताब अदब तां वरितल ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं आहे। ॿोली छा आहे? सवाल अची सघे थो त ॿोली छा खे चइबो आहे? अहिड़ा तलफ़ुज़ ऐं मानादार अखर या आवाज़नि वसीले हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हू हम ज़बान साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू खे सम्झाए सघे त उनखे ॿोली चइबो आहे। अहिड़नि तलफ़ुज़दार अखरनि खे ॿोली चइबो आहे। ॿोली चइबो आहे अहिड़नि तलफ़ुज़दार मानादार अखरनि आवाज़नि जंहिंजे वसीले हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हू हम ज़बान साॻी ज़बान ॻाल्हाईंदड़ खे सम्झाए सघे त उनखे असीं ॿोली चवंदा आहियूं। इहा थी वई ॿोली जी वसफ़। हाणे जेकॾहिं का बि ॿोली अदब ऐं साहित्य जी मौजूदात में सुञी आहे त उहा ॿोली सुधरियल ॿोली न आहे। मतिलबु जंहिंमें अदबी अल्फाज़ अदबी ज़ख़ीरो मौजूदु न आहे त उहा ॿोली जेका आहे उहा ख़ाली ॿोली आहे, उहा सुञी ॿोली आहे। शाह जो शेर ऐं शाइरी। ही मज़मून सिंध जे मशहूरु आलम ऐं अदीब डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी जे किताब मुक़दमा लतीफ़ी तां वरितो वियो आहे। इहो इंतहाई अहम आहे। डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी कहिड़ो मशहूरु किताबु लिखियो आहे त इहो थींदो मुक़दमा लतीफ़ी। काफ़ी टेस्टनि में इहो सुवालु अची चुको आहे त मुक़दमा लतीफ़ी कंहिंजो लिखियलु किताबु आहे? तंहिंजो सही जवाबु थींदो डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब जो। होतचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब जा मशहूरु किताब शाह जो रिसालो, नूरजहां नावल बि इंतहाई मशहूरु आहे जेको इंटर क्लास जो जेको आहे उनमें ॾिनल आहे। ऐं लुआरी जा लाल बि संदसि मशहूरु किताबनि में अची वञनि था। डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी 1884 ईस्वीअ में ॼाओ। डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी कॾहिं ॼाओ? 1884 ईस्वी में ॼाओ। हयाती जे आख़िर ताईं DG कॉलेज जो प्रिंसिपल रहियो। संदसि हयाती जे आख़िरी हिसे ताईं DG कॉलेज जो प्रिंसिपल रहियो ऐं फेबरवरी 1947 ईस्वीअ ते वफ़ात कई। डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी साहब कॾहिं वफ़ात कई? 1947 ईस्वी ते वफ़ात कई। शाइरी सनत छा खे चइबो आहे? शाइर हिन सनत जे वसीले पंहिंजे ख़्यालनि ऐं जज़्बनि खे अहिड़नि उम्दनि ऐं असराइतनि लफ़्ज़नि में, अहिड़ी सुलीस पुररंगीन इबारत में, अहिड़नि नवनि वेसनि वर्णनि में अहिड़ी तिर्ज़ सां बयानु करे थो जो पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ जूं दिलियूं बेक़दार छिकजो वञनि ऐं उहे नक्श कयल तस्वीरूं संदसि अॻियां फिरनि पियूं त अहिड़े क़िस्म खे शाइरी सनत चइबो आहे। शाइरी सनत माना हिकिड़ी कारीगरी आहे लेखक जे तरफ़ां जेको लफ़्ज़नि खे हू अहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदो आहे, ख़्यालनि ऐं जज़्बनि खे लफ़्ज़नि जी पुररंगीननि में बयानु कंदो आहे जो पढ़ंदड़ खे ईअं महसूसु थींदो आहे त आउं उते मौजूदु आहियां या उहे शयूं जेके आहिनि उन्हनि मां आउं गुज़रां पियो। त अहिड़ी जेका कारीगरी हूंदी आहे त उनखे चइबो आहे इहा शाइरी सनत आहे। इंशा परज़ादी। हाणे इंशा परज़ादी छा आहे उनखे ॾिसंदासीं। अॻिए वक़्त में इस्लाही तौरु सुहिणी इबारत माना सुहिणी जेको लिखणी हूंदी हुई उनखे लिखियल ख़त खे इंशा परज़ादी चइबो। मतिलबु जेको सुहिणी इबारत सां लिखियलु सुहिणनि ख़्यालनि सां लिखियलु जेको ख़त हूंदो हो उनखे इंशा चइबो हो। इंशा परज़ादी अहिड़ो इल्मु या मज़मून नवीसी जी अहिड़ी क़ाबिलियत ऐं लियाक़त खे चइबो आहे जो सिर्फ़ नओ मतिलबु ग्रामर तहत फ़ज़ाहत बलागत में मुकमल कामल हुजे त उनखे इंशा परज़ादी चइबो आहे। मतिलबु त अहिड़ो मज़मून नवीसी जो इल्मु जे क़ाबिलियत ऐं लियाक़त सां भरपूर हुजे जंहिंमें सिर्फ़ नो फ़ज़ाहत बलागत बिल्कुलु मुकमल हुजे त उनखे असीं चवंदासीं त हीअ इंशा परज़ादी आहे। उनखां पोइ इल्म माना। हाणे इल्म माना छा खे चइबो आहे? मतिलबु त अहिड़नि क़ाइदनि जे मजमून खे चइबो आहे इल्म माना। अहिड़नि क़ाइदनि जे मजमून खे चइबो आहे जंहिंजे ज़रिए लफ़्ज़नि जी हालतनि खां वाक़ुफ़ु थिजे। मतिलबु त लफ़्ज़ जो जेको हालत आहे लफ़्ज़ जी उनखां वाक़ुफ़ु थिजे त उनखे असीं चवंदासीं त हीअ इल्म माना आहे। मिसाल तौरु ॻाल्हाईंदड़ या लिखंदड़ पंहिंजी मुराद बयानु करण में मानवी ग़लती न करे, मतिलबु त जेको लफ़्ज़ आहे उनजी माना ग़लति साबित न थिए त उनखे इल्म माना चइबो आहे। कलाम फ़ज़ी हुजे, बलीग कलाम, गैर फ़ज़ी ऐं गैर बलीग कलाम में फ़र्क़ु महसूसु करिजे
त उनखे असीं इल्म माना चवंदा आहियूं। मतिलबु फ़ज़ाहत, बिलागत ऐं गैर फ़ज़ाहत, गैर बिलागत में असीं फ़र्क़ु करे सघूं माना जे लिहाज़ खां, त उनखे असीं इल्म माना चवंदासीं। इल्म माना में ॿिनि ॻाल्हियुनि जो बयानु हूंदो आहे, हिकिड़ो फ़ज़ाहत, ॿियो बिलागत। हाणे ॾिसंदासीं त फ़ज़ाहत ऐं बिलागत छा आहे। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾिजो त फ़ज़ाहत ऐं बिलागत इल्म माना जो हिसो आहिनि। हाणे फ़ज़ाहत इल्म माना जे आलमनि वटि लफ़्ज़, जुमिलो ऐं ॻाल्हाईंदड़ टई फ़ज़ी आहिनि। इल्म माना जे आलमनि वटि लफ़्ज़, जुमिलो ऐं ॻाल्हाईंदड़ टई फ़ज़ी आहिनि। फ़ज़ी अहिड़ा लफ़्ज़ या जुमिला जंहिंखे पढ़ंदड़ सवलाई सां पढ़ी सघे त उनखे फ़ज़ाहत चइबो आहे। मतिलबु त उन में जेको पढ़ंदड़ आहे उनजी ज़ुबान ॻरी न थिए, हू सवले नमूने हुनखे आसानी सां पढ़ी सघे त अहिड़नि खे असीं चवंदासीं त ही, अहिड़नि लफ़्ज़नि खे चवंदासीं त ही फ़ज़ी लफ़्ज़ आहिनि। बिलागत बलूगत मां वरितल आहे। हाणे अहिड़ा जुमिला या लफ़्ज़ जंहिंमें फ़ज़ाहत वारियूं सभु ख़ूबियूं हुजनि, मतिलबु जंहिंमें पढ़णी में किथे बि हिबक महसूसु न थिए, पर वधीक ही बि गुर हुजे त हू जाइ, वक़्तु, हालात मुताबिक़ हुजे। मतिलबु त लिखणी या लफ़्ज़ अहिड़ा इस्तेमालु थियल हुजनि जंहिंमां बलूगत ज़ाहिर थिए त जंहिंजे लाइ लिखे पियो उनजो जेको इलाइक़ो आहे, उते जा जेके हालात आहिनि, उते जेको हींअर वक़्तु आहे उहो उन मुताबिक़ हुजे, त उनखे जेको आहे असीं चवंदासीं त बिलागत शामिलु आहे। हाणे इल्म सना। हाणे सना जे लफ़्ज़ी माना आहे अदबी कारीगरियूं। सना जी लफ़्ज़ी माना छा आहे? अदबी कारीगरियूं। जेके कारीगरियूं लफ़्ज़नि में रखियलु हुजनि, मतिलबु त लफ़्ज़नि में जेके कारीगरियूं रखियलु हूंदियूं आहिनि उन्हनि जेके कारीगरनि खे पाण चवंदासीं त इल्म सना। हाणे सना जेको आहे न उहो सनत जो जमे आहे। सनत जो जमे कहिड़ो आहे? सना आहे। सना ॿ क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि, हिकिड़ो सना लफ़्ज़ी, ॿी सना मानवी। हाणे ॾिसूं था त सना लफ़्ज़ी छा आहे। लफ़्ज़नि ऐं जुमिलनि में सूं पैदा करे त उनखे असीं सनाए लफ़्ज़ी चवंदासीं। कंहिंमें पैदा करे? लफ़्ज़नि ऐं जुमिलनि में सूं पैदा करे। बाक़ी जेकॾहिं सना मानवी खे ॾिसंदासीं त इन में ई ज़ाहिर आहे त जेको माना में ख़ूबियूं पैदा करे, सूं पैदा करे, त उनखे असीं सनाए मानवी चवंदासीं। तजनीस ताम। हाणे तजनीस ताम छा आहे? अहिड़ा लफ़्ज़ जे लिखण ऐं पढ़ण में हिकु जहिड़ा हुजनि, मतिलबु त उन्हनि जी जेका सूरतख़्ती आहे ऐं उनजी जेका पढ़णी आहे उहा हिकु जहिड़ी हुजे, मगर माना उन्हनि जी मुख़्तलिफ़ हुजे, माना में फ़र्क़ु हुजे, त उनखे असीं चवंदासीं त हीअ तजनीस ताम आहे। तजनीस नाक़ुस। हाणे तजनीस नाक़ुस उनखे चइबो आहे त अहिड़ा लफ़्ज़ जो लिखण में हिकु जहिड़ा हुजनि, पर एराबनि सां पढ़ण में फ़र्क़ु हुजे। मतिलबु त पढ़णी में जेको आहे उहो फ़र्क़ु हुजे, पढ़णी में नाक़ुस हुजनि, नामुकमल हुजनि, त उन्हनि खे असीं चवंदासीं त हीअ तजनीस नाक़ुस आहे। मिजाज़। कंहिं लफ़्ज़ या जुमिले खे अहिड़ी माना में कमु आणिजे जा संदसि लुग़वी ऐं हक़ीक़ी न हुजे। मतिलबु त उनजी लफ़्ज़ी माना बि न हुजे ऐं हक़ीक़ी माना बि न हुजे, मगर उन सां उनजो ॻंढापो या तालुक़ु ज़रूरु हुजे, त असीं उनखे चवंदासीं त हीअ मजाज़ आहे। मिसाल तौरु अहमद जूं ॿाहूं डिघियूं आहिनि। हाणे हिन मां इहो त लुग़वी माना त कोन थी थिए त हुनजी का सफ़ा ॿांह जेका आहे उहा डिघी आहे, पर हिन जो हिते माना जेका आहे उहा ॿी ज़ाहिर पियो करणु चाहे, मजाज़ी माना ज़ाहिर पियो करणु चाहे, त मतिलबु त अहमद वॾी पहुच वारो आहे, या अहमद जे जेको सोर्स आहे या हुनजो जेको पावर आहे उहो वॾो आहे, त उनखे असीं चवंदासीं त इहो हिते मजाज़ इस्तेमालु थियल आहे। या अहमद वॾी पहुच वारो माण्हू आहे। हाणे ॾिसो ॿाहूं डिघियूं आहिनि त हिते थी वियो अहमद वॾी पहुच वारो माण्हू आहे। हाणे इनजी जेका माना आहे उहा ॿिए तरीक़े सां आहे, त इन्हनि खे असीं चवंदासीं त हीअ मजाज़ आहे। हाणे ॾिसंदासीं मजाज़ जा क़िस्म। मजाज़ जा कुल 2 क़िस्म ॿुधायल आहिनि सिंधी 12वीं क्लास में। हाणे हीअ तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट करे छॾिजो, जेको बि हिन में मवाद मूं ॾिनो आहे उहो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड 12वीं क्लास ताईं मूं खयो आहे। हाणे मजाज़ जा 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो इस्तारो, ॿियो मजाज़ मुरसिल। हाणे इस्तारो छा आहे? इस्तारो लफ़्ज़ जी माना आहे उधारो वठणु। इस्तारे लफ़्ज़ जी माना छा आहे? उधारो वठणु। इस्तिलाह में जेको किरीनो या तालुक़ हक़ीक़त ऐं मजाज़ जे विच में हूंदो आहे, सो जेकॾहिं तशबीह जहिड़ो हूंदो आहे, पर उन में तशबीह जा लफ़्ज़ जहिड़ो वांगुरु कमु न आंदल हूंदा आहिनि, त उनखे इस्तारो चइबो आहे। मतिलबु त भेट हिन में बि कई वेंदी आहे, पर हिन में जेको जहिड़ो
या जीअं वांगर जहिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि उहे इस्तेमालु न थींदा आहिनि, मतिलबु डायरेक्ट जेको आहे उनखे या सिधी तरह उनखे जेको आहे उहो इस्तारो चइबो आहे। मिसाल तौरु अहमद शींहं आहे, हाणे अहमद शींहं आहे त इहो थी वियो इस्तारो। अहमद शींहं जहिड़ो आहे त माना उते हू थी वई तशबीह। मूंखे उमेदु आहे इस्तारो ऐं तशबीह में तव्हांखे फ़र्क़ु जेको आहे उहो ज़ाहिर थी वियो हूंदो या सम्झी विया हूंदा। हाणे हलूं था मुजाज़ मरसल तरफ़। त मुजाज़ मरसल माना का नई वाट वठणु, इन जी लफ़्ज़ी माना कहिड़ी थींदी? नई वाट वठणु, नओं रस्तो वठणु, लफ़्ज़नि जी गैर हक़ीक़ी माना वठणु। अहिड़ी वाट जा मकान मां मकीन, सबब मां मुसबिब या नतीजे ऐं जुज़ मां मुराद कुल जी हुजे त उनखे मुजाज़ मरसल चइबो। हाणे मकान में मकीन, सबब मां मुसबिब ऐं जुज़ मां कुल जी माना ज़ाहिर करे त उनखे असीं मुजाज़ मुरसल चवंदासीं। हाणे मुजाज़ मुरसल जा जेके मिसाल आहिनि ॾिसो, दिलावर जे पूरे ॻोठ में नेकी पई ॻाइजे। हाणे हिते ॻोठ मां मुराद ॻोठ जा राहकू आहिनि, ठीकु आहे। आसमान मां ककर थियो पियो वसे, हाणे हिते ककर सबब जो मुराद आहे, मींहं जो वसणु सबबु आहे, ठीकु आहे। लोह पहिरीं लोह खे कटींदो आहे, हिते लोह मां मुराद उनजे जुज़ यानी हुन मां ठहींदड़ कटींदड़ शइ आहे। ॿियो लोहज कुल आहे। हाणे पूरे ॻोठ में नेकी पई ॻाइजे माना ॻोठ जा राहकू जेके आहिनि उहो उनजी वाखाण पिया कनि। आसमान मां ककर थो पियो वसे, हाणे ककर जेको आहे उहो हिकिड़ो सबबु आहे मींहुं वसण जो। लोह पहिरीं लोह खे कटींदो आहे, हाणे लोह मां वरी ॿी ठहियल शइ लोह जी उहा ई कटींदी आहे। त माना मतिलबु त हीअ जेको बि माना ॾेखारे पियो मजाज़ मरसल जी हूंदी आहे ऐं इहा हिकिड़े क़िस्म जी टेक्निक हूंदी आहे जेके शाइर या लेखक जेके आहिनि इस्तेमालु कंदा आहिनि। किनायो, किनायो इशारे तोड़े रिम्ज़ में कयल ॻाल्हि। किनायो छा खे चइबो आहे? इशारे या रिम्ज़ में कयल ॻाल्हि खे किनायो चइबो आहे। जंहिंमें हक़ीक़ी तोड़ी मजाज़ी माना वठी सघिजे त उनखे किनायो चइबो आहे। मतिलबु उन में हक़ीक़ी माना बि हुजे ऐं मजाज़ी माना बि हुजे त उनखे असीं किनायो चवंदासीं। हाणे मिसाल तौरु जमाल जी चुल्ह थी पई ॿरे, हाणे हिते चुल्ह थी पई ॿरे त इन जो जेको मतिलबु थिए थो चुल्ह बि ॿरे पई, रध पचा बि थिए पई ऐं इन जी मजाज़ी माना इहा थींदी त चुल्ह छो पई ॿरे, त मतिलबु हुन वटि महिमान नवाज़ी हूंदी आहे, 24 कलाक या लगातार महिमान हूंदा आहिनि त उनखे असीं चवंदासीं त हीअ जेको आहे मजाज़ी माना जेका आहे महिमान नवाज़ी जी ॾेखारे पियो। त अहिड़नि क़िस्म जा जेके जुमिला हूंदा आहिनि उन्हनि खे असीं किनायो चवंदा आहियूं। सबक अॻिते हलूं था। पाकिस्तान क़ौमियत जो मक़सदु, हीअ मज़मून शहीद लियाक़त अली ख़ान जी तक़रीर तां पेश कयो वियो आहे। अच्छा, पाकिस्तान क़ौमियत जो मक़सदु जेको सबक़ु ॾिनल आहे इहो लियाक़त अली ख़ान जी तक़रीर तां खयल आहे। जेको लियाक़त अली ख़ान जे बारे में ॾिसंदासीं पाण, लियाक़त अली ख़ान 1895 ईस्वी में ओभर पंजाब जे ॻोठ किरनाल शहर में ॼाओ। लियाक़त अली ख़ान कॾहिं ॼाओ? 1895 ईस्वी में ओभर पंजाब में ॼाओ ऐं ॻोठ कहिड़ो हो? किरनाल हो। 1923 ईस्वी में मुस्लिम लीग जो मेंबर थियो। लियाक़त अली ख़ान मुस्लिम लीग जो मेंबर कॾहिं थियो? 1923 ईस्वी थियो। 1947 ईस्वी में पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर अज़म थियो। लियाक़त अली ख़ान पाकिस्तान जो वज़ीर अज़म कॾहिं थियो? 1947 ईस्वी ते ऐं पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर अज़म हो। 16 अक्टूबर 1951 ईस्वी में रावलपिंडी जे जलसे में ख़िताब कंदे पिस्तौल जूं गोलियूं लॻण सबबु शहीद थी वियो। लियाक़त अली ख़ान किथे शहीद थियो? रावलपिंडी में शहीद थियो। कहिड़ी तारीख़ ते शहीद थियो? 16 अक्टूबर ते। ऐं कॾहिं? 1951 ईस्वी ते शहीद थियो। ही हुआ इहे हिन सबक़ जा जेके अहम नुक़्ता। हाणे अॻिते सबक़ जेको आहे उन जा पाण अहम नुक़्ता ॾिसूं। पोरियत जो ॾींहुं, हाणे पोरियत जो ॾींहुं जेको आहे उहो तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी त 1 मई 1886 ते अमेरिका जे मज़दूरनि जेको सरमाएदारनि ऐं नफ़े खोरनि ख़िलाफ़ु जेका बग़ावत कई, इन बग़ावत में काफ़ी मज़दूर जेके आहिनि उहे शहीद थिया। उन करे 1 मई ते जेको आहे पोरियतनि जो आलमी ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। ऐं इहो जेको सबक़ु तर्जुमो कयो आहे उहो कयो आहे रशीद भट्टी साहब। ऐं इहा बग़ावत किथे ठही? अमेरिका में ठही। कॾहिं ठही? 1 मई 1986 ईस्वी ते ठही। ऐं कहिड़े शहर में ठही? शिकागो शहर में ठही हुई। उनखां अलावा सिंध जूं अॻूणियूं रवायतूं इल्म ऐं अदब। हाणे हीअ बि हिकिड़ो सबक़ु आहे, सिंध जूं अॻूणियूं रवायतूं इल्म ऐं अदब। हीअ मज़मून शम्सुल उलमा उमर बिन दाऊद पोटे जे मुख़्तलिफ़ किताबनि तां वरितल आहे। मतिलबु शम्स उलमा उमर बिन दाऊद पोटे जूं जेके लिखणियूं आहिनि मुख़्तलिफ़, उन्हनि तां हीअ सबक़ु जेको आहे लिखियो वियो आहे। उमर बिन दाऊद पोटो 1896 ईस्वी में ॼाओ। उमर बिन दाऊद पोटो कॾहिं ॼाओ? 1896 ईस्वी में। किथे ॼाओ? टिल्टी में ॼाओ ऐं ज़िलो कहिड़ो हो? दादू ज़िलो हो। उमर बिन दाऊद पोटो 1896 ईस्वी में दादू ज़िले जे ॻोठ टिल्टी में पैदा थियो।
उमर बिन दाऊद पोटे जा अहम किताब ही आहिनि इब्यात सिंधी, बयानुल आरफीन जो तर्जुमो कयो आहे ऐं मिनहाजुल आशिकीन इहो बि तर्जुमो थियल आहे। सुरागुल बि संदसि किताब आहे ऐं कलाम गिरोहड़ी शरीफ़ बि संदसि लिखियल किताब आहे। अलामा दाऊद पोटे जो सिंधी ॿोली बाबति नज़रियो कहिड़ो हो, इहो बि इंतिहाई अहम आहे। अलामा दाऊद पोटो जेको आहे उनजो सिंधी ॿोली बाबति जेको नज़रियो आहे उहो कहिड़ो हो। सिंधी ॿोली हिकु झूनी ज़बान आहे बक़ौल अलामा दाऊद पोटे जे, जंहिंजो सिधो सो तालुक़ु प्राकृत ॿोली जे वर्जडा नाले शाख़ सां आहे। हाणे अलामा दाऊद पोटे जो इहो नज़रियो हो त सिंधी ॿोली जो तालुक़ु जेको आहे प्राकृत ॿोली सां आहे, पर प्राकृत ॿोली में बि वर्जडा जेका शाख़ आहे उन सां जी निस्बत आहे। सिंध जूं अॻियूं रवायतूं इल्मी अदब में जेके अहम नुक़्ता आहिनि सबक़ जा आहिनि उहे पाण ॾिसंदासीं त कहिड़ा आहिनि। हाणे हिन में जेके अहम जेके नुक़्ता हुआ उहे मूं हीअ नोट कया आहिनि त अल बैरूनी पंहिंजे किताब अल हिंद में लिखे थो त ॾखण सिंध जे दरियाई किनारनि जे वेझो मलबारी रस्म अल ख़त राइज हुई। हाणे सवाल कहिड़े बि तरीक़े सां अची सघे थो, मिसाल तौरु अल बैरूनी कहिड़ो किताबु लिखियो जंहिंमें मलबारी रस्म अल ख़त जो ज़िक्र आहे, त हल अल हिंद जेको आहे उहो सही जवाबु थींदो, या अल बैरूनी कहिड़ो किताबु लिखियो अल हिंद। मलबारी रस्म अल ख़त जो जेको ज़िक्र आहे उहो कंहिं कयो अल बैरूनी। मतिलबु त तव्हां सम्झी सघो था त काफ़ी क्वेश्चन जेके आहिनि हिन मां ठही सघनि था। किन हंधनि ते इहो बि लिखियो आहे त किन हंधनि ते अर्धनागरी पिणु इस्तेमालु कई वेंदी हुई, मतिलबु त अर्धनागरी लपी बि जेका आहे उहा इस्तेमालु थींदी हुई। पीर मोहम्मद लखवी जी हिकु मदा बयाज़ ख़ादमी में आहे। इहो बि सुवालु अची सघे थो त पीर मोहम्मद लखवी जी मदा कहिड़े किताब में मिले थी, बयाज़ ख़ादमी में मिले थी। मोहम्मद हाशिम, मियाँ अब्दुल्ला मंदरे ऐं पीर मोहम्मद अशरफ कामारे वारा इहे सभई शाइर क़सीदा बुरदा खां मुतासिर हुआ। क़सीदा बुरदा शरीफ़ जो तर्जुमो सिंधी नज़म में क़सीदा बुरदा शरीफ़ जो तर्जुमो गौर सां ॿुधिजो इनखे। क़सीदा बुरदा शरीफ़ जो तर्जुमो सिंधी नज़म में पाठ जे मौलवी शफ़ी मोहम्मद, मौलवी अली मोहम्मद मेहरी ऐं अब्दुल्ला असर कयो। हाणे इहो सुवालु अची सघे थो क़सीदा बुरदा शरीफ़ जो सिंधी नज़म में तर्जुमो कहिड़नि जेको आलमनि आहे या लेखकनि आहे कयो, त इन जो जवाबु थींदो पाठ जे मौलवी शफ़ी मोहम्मद, मौलवी अली मोहम्मद मेहरी ऐं अब्दुल्ला असर कयो। कोहिस्तानी कचेरी, हाणे हीअ जेको कोहिस्तानी कचेरी सबक़ु आहे इहो यार मोहम्मद समे जे किताब सेरे कोहिस्तान तां वरितलु आहे। कोहिस्तानी कचेरी जेको सबक़ु आहे किथां वरितलु आहे, अलाह बचायो यार मोहम्मद समे जे किताब सेरे कोहिस्तान तां वरितलु आहे। अलाह बचायो यार मोहम्मद समू मई 1912 ईस्वी में कराची शहर में पैदा थियो। अलाह बचायो यार मोहम्मद समू कॾहिं पैदा थियो, मई 1912 ईस्वी में पैदा थियो ऐं किथे पैदा थियो, कराची में पैदा थियो। ऐं संदसि 2 मशहूरु किताब आहिनि, इन्हनि जो बि काफ़ी जेको टेस्टन आहे उन्हनि में सवाल अची चुको आहे त सेरे कोहिस्तान किताब कंहिंजो लिखियलु आहे, त इन जो सही जवाबु थींदो यार मोहम्मद समू। ऐं सेरे लाड़ इहो बि अलाह बचायो यार मोहम्मद समू जो लिखियलु किताब आहे। कामयाब ज़िंदगी जो कारगर क़ाइदो, अच्छा ही जेको सबक़ु आहे इहो अलामा आय काज़ी जी तक़रीर तां वरितलु आहे। बर्नार्ड जे मशहूरु किताब एडवेंचर ऑफ ब्लैक गर्ल सर्च ऑफ गॉड तां 1933 ईस्वी में हिकु किताब एडवेंचर ऑफ ब्राउन गर्ल इन सर्च ऑफ गॉड, हिकु भूरी छोकिरी ख़ुदा जी तलाश में लिखियो। इहो कंहिं लिखियो, अलामा आय काज़ी लिखियो हो। हिकु भूरी छोकिरी ख़ुदा जी तलाश में किताब लिखियो हो। कामयाब ज़िंदगी जो कारगर क़ाइदे तां ॿिया जेके अहम नुक़्ता आहिनि उहे हीअ आहिनि। अलामा आय काज़ी साहब 1951 ईस्वी खां 1959 ईस्वी ताईं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। सवाल अची सघे थो त अलामा आय काज़ी साहब कहिड़ी ईस्वी खां कहिड़ी ईस्वी ताईं वाइस चांसलर रहियो, 1951 खां 1959 ईस्वी ताईं। शाह जे रिसाले ते अंग्रेज़ी में शरह बि लिखी आयसि। ऐं अलामा आय काज़ी साहब 13 अप्रैल 1968 ईस्वी ते वफ़ात कई। अलामा आय काज़ी साहब कॾहिं वफ़ात कई, 13 अप्रैल 1968 ईस्वी ताईं वफ़ात कई। मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत, हाणे ही जेको सबक़ु आहे इहो सबक़ु उस्मान अली अंसारी जे किताब अदबी इंतिखाब तां वरितलु आहे। मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत जेको सबक़ु आहे इहो किथां वरितलु आहे, उस्मान अली अंसारी जे किताब अदबी इंतिखाब तां वरितलु आहे।
या हीअं बि सुवालु अची सघे थो अदबी इंतिखाब नाले किताब कंहिंजो लिखियलु आहे, तंहिंजो सही जवाबु थींदो उस्मान अली अंसारी साहब। सिंधी ॿोली में नावल नवीसी। हाणे सिंधी ॿोली में नावल नवीसी जेको मज़मून आहे इहो अब्दुल क़यूम साहिब जो आहे। नावल अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे। नावल कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे, जंहिंजी माना आहे नई या अजीब शइ। नावल जी माना छा आहे? नई या अजीब शइ। सिंधी अदब में नावल कहिड़े अदब खां आयो? सिंधी अदब में नावल जेको आयो उहो अंग्रेज़ी अदब खां आयो। हाणे अंग्रेज़ी अदब जो पहिरियों किताबु पामेला, लेखक रिचर्डसन। पामेला जेको नावल आहे उनजो लेखक कहिड़ो? रिचर्डसन हो। ऐं उन पामेला खे पहिरियों नावल सम्झो वञे थो। इंग्लिश लिटरेचर में जेको आहे उहो पामेला खे पहिरियों नावल सम्झो वञे थो, जंहिंजो लेखक जेको हो रिचर्डसन हो। अदब में नावल उन नसरी किसे खे चइबो आहे जंहिंमें कंहिं ख़ासि नुक़्ताए नज़र सां ज़िंदगी जे हक़ीक़ी ऐं सचे पहलू खे पेश करे। मतिलबु नावल अदब में जेको आहे नावल जी जेका सिन्फ़ आहे उनखे कीअं बयानु कयो वेंदो आहे, त मतिलबु नावल नसरी किसे खे चइबो आहे पर उन में हिकिड़े ख़ासि नुक़्ताए नज़र सां ज़िंदगी जो हक़ीक़ी ऐं सचो पहलू जेको आहे उहो पेश कयो वञे त उनखे नावल चइबो आहे। नावल इंसान जी रोज़मर्रा जे वाक़िअनि ते मुबनी हूंदो आहे, मतिलबु त इंसान जो जेको रोज़मर्रा जा जेके वाक़िआ हूंदा आहिनि उन जो जेको बयानी हूंदी आहे उहा नावल में हूंदी आहे। ऐं ॾिसूं था त दास्तान, किस्सो ऐं नावल में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे ॾिसो तव्हां, जॾहिं बि किस्सो ऐं दास्तान जो ज़िक्र अचे थो त उनमें माफ़ोकल फितरत मतिलबु त जिननि भूतनि जो ज़िक्र हूंदो आहे, बल्कि नावल में ईअं न आहे हूंदो। नावल में ज़िंदगी जा जेके हक़ीक़ी पहलू, इंसान समाज जेको हूंदो आहे उनजे बारे में लिखियो वेंदो आहे। हाणे नावल जी तारीख़ ॿुधाए थी त नावल जी इर्तिका यूरोप खां अथई। हाणे नावल जी इर्तिका किथां खां अथई? नावल जी जेका इर्तिका आहे उहा यूरोप खां अथई। यूरोप जी इल्मी सुजागी ऐं सरमाएदाराना दौर जी पैदावार आहे। जॾहिं यूरोप में इनकलाब आयो हो, जॾहिं सरमाएदारनि ख़िलाफ़ु जेको आहे उहो बग़ावत पैदा थी हुई, तॾहिं नावल जेको आहे उहो हिकिड़ी नई सिन्फ़ तौरु उभरणु शुरू थियो। ऐं फ्रांस में जेको इनकलाब आयो उहो 1789 ईस्वी में आयो हो। सिंधी अदब जा अहम नावल ऐं उन्हनि जा लेखक, ही इंतई अहम आहे। ऐं हिन जिम में जेको आहे काफ़ी क्वेश्चन ठही सघनि था, जेकॾहिं तव्हां इनखे गौर सां ॾिसंदा, जेकॾहिं नोट कंदा त तव्हांजे लाइ ही मददगार साबित थी सघे थो। हाणे ज़ीनत जेको नावल आहे उहो मिर्ज़ा कलीच बेग लिखियो, 1890 ईस्वी में लिखियो। ज़ीनत नावल कंहिं लिखियो? मिर्ज़ा कलीच बेग लिखियो। कॾहिं लिखियो? 1890 ईस्वी में। चौथ जो चंड नाले नावल कंहिं लिखियो? लालचंद अमरॾिने जुगतियाणी साहब लिखियो 1905 ईस्वी में। रासीलास नावल जेको आहे जॉनसन जे नावल जो तर्जुमो आहे। रासीलास नावल कंहिंतां तर्जुमो थियल आहे? जॉनसन जे नावल तां तर्जुमो थियल आहे, जंहिं तर्जुमो कयो ॿिनि आलमनि साधू नवल राय ऐं उदाराम थामरदास। इन्हनि ॿिनि जेके अदीबनि जेको आहे उनजो तर्जुमो कयो। इहो तर्जुमो 1870 ईस्वी में थियो। दुलाराम, हाणे दुलाराम नावल मिर्ज़ा कलीच बेग लिखियो। ऐं दुलाराम चयो वञे थो त सिंधी अदब में पहिरियों तिब्ज़ात नावल दुलाराम आहे। के ज़ीनत बि चवंदा आहिनि, के दुलाराम बि चवंदा आहिनि। बहरहाल हाणे इहो हिकिड़ो वॾो जेको आहे तज़ाद वारो सुवालु आहे, पर जेको इंटर जे सिंधी किताब में ॾिनल आहे उन मुताबिक़ लिखियो आहे त इहो मिर्ज़ा कलीच बेग जो पहिरियों जेको तिब्ज़ात नावल आहे उहो दुलाराम आहे ऐं इहो 1888 ईस्वी में लिखियो वियो। हाणे तिलसम जेको नावल आहे सर वाल्टर स्कॉट जे नावल टेल्समैन जो तर्जुमो आहे। तिलसम नावल कंहिंजो तर्जुमो थियल आहे? टेल्समैन जो तर्जुमो थियल आहे। टेल्समैन नावल उनजो तर्जुमो थियल आहे ऐं टेल्समैन नावल जो जेको लेखक आहे सर वाल्टर स्कॉट हो। ऐं इन जो जेको तर्जुमो सिंधी में कयो हो साधू हीरा आनंद कयो 1891 ईस्वी में। तिलसम जो जेको तर्जुमो कयो कंहिं कयो? साधू हीरानंद कयो। कॾहिं कयो? 1891 ईस्वी में। उनखां पोइ अजीब भेट बि हिकु मशहूरु नावल आहे जंहिंखे दीवान प्रेमचंद 1892 ईस्वी में लिखियो। अजीब भेट कंहिं लिखियो? दीवान प्रेमचंद लिखियो। गुलनि जी टोकरी मिर्ज़ा कलीच बेग लिखियो 1911 ईस्वी में। टे घर बि मिर्ज़ा कलीच बेग लिखियो 1913 ईस्वी में। नूरजहां नावल पहिरियों तारीख़ी नावल आहे। अच्छा, सिंधी अदब में पहिरियों तारीख़ी नावल कहिड़ो आहे? नूरजहां आहे। ऐं इहो कंहिं लिखियो आहे? होतचंद मूलचंद गुरबख्शाणी। मतिलबु हिन में जेको नूरजहां जी जेका कहाणी आहे उहा समायल आहे ऐं 1915 ईस्वी ताईं लिखियो। आनंद सुंदरिका
आनंद सुंदरिका जेको नावल आहे उहो काको बेरूमल लिखियो ऐं 1910 ईस्वी में लिखियो। मोहिनी बाई बि मशहूरु नावल आहे, उहे बि काको बेरूमल ग़रीब जेको आहे इहो नावल लिखियो। इन खां पोइ आहे सुंदरी। हाणे सुंदरी, सती जी सत्या ऐं छत्रपति, इहे टई जेके नावल आहिनि इहे टई अब्दुल खलीक मोराई लिखिया। सुंदरी, सती जी सत्या ऐं छत्रपति। ऐं चंद्रमुखी जेको आहे बंगाली नावल तां तर्जुमो कयो हो कोड़ोमल खलनाणी साहब। ऐं रोहिणी नावल जेको आहे उहो बि कोड़ोमल खलनाणी साहब तर्जुमो कयो। आनंद मुठ नावल देवतराम लिखियो। इंतकाम मिर्ज़ा अली नवाज़ लिखियो। हयाती जो पहिरियों दौरु मोहम्मद सिद्दीक़ मेमण साहब। हयाती जो ॿियो दौरु मोहम्मद सिद्दीक़ मेमण साहब। उनखां अलावा हूर दमशक ग़ुलाम अहमद निज़ामी साहब जो लिखियल आहे। डायरी रंगमहल, इहो बि इंतहाई मशहूरु जेको आहे नालो आहे ऐं काफ़ी टेस्टनि में अची बि चुको आहे। उस्मान डीपलाई साहब लिखियो। गुलिस्तान हुसन उस्मान डीपलाई साहब लिखियो। नूर तौहीद उस्मान डीपलाई साहब लिखियो। मुस्तफ़ा कमाल मोहम्मद उस्मान डीपलाई साहब लिखियो। सूडान जी सूंहं बि मोहम्मद उस्मान डीपलाई लिखियो। संगदिल शहज़ादी नावल बि मोहम्मद उस्मान डीपलाई लिखियो। मोहम्मद उस्मान डीपलाई काफ़ी नावल लिखिया हुआ। सिंधी अदब में ई उहो अदीब आहे जंहिं काफ़ी नावल जेके आहिनि उहे लिखिया हुआ। हाणे 1925 खां पोइ सिंधी अदब में तरक़ी पसंदि अदब जो असरु पियो। केॾांहुं खां पियो तरक़ी पसंदि अदब जो रुझान जेको आहे उहो केॾांहुं खां थियो? 1925 ईस्वी खां। अच्छा, उन रुझान में जेको तरक़ी पसंदि जेके नावल लिखिया विया या तरक़ी पसंदि जेको आहे उनजे शहर में जेके नावल लिखिया हुआ उन्हनि में हीअ नावल शामिल आहिनि, जंहिंमें मालण मशहूरु नावल आहे नारायण दास बंबाणी साहब जो। विधवा, इहो बि नारायण दास बंबाणी साहब लिखियो आहे। ग़रीबनि जो विरसो, इहो बि नारायण दास बंबाणी साहब लिखियो आहे। टे नावल जेके इंतहाई मशहूरु आहिनि, मालण, विधवा, ग़रीबनि जो विरसो, इहो प्रोफेसर नारायण दास बंबाणी लिखियो आहे। इनकलाब देव सभाणी साहब लिखियो। कैदी बि मशहूरु नावल आहे, इहो राम पंजवाणी साहब लिखियो। ऐं इत्ताद गुली सुंदरंगाणी जेको आहे तर्जुमो कयो आहेसि, इहो बि नावल आहे। हुनखां पोइ विरहाङे खां पोइ जा जेके नावल आहिनि उहे कहिड़ा आहिनि? अदियूं ॾियो मसला शौक़ साहब जो। ॿोली मोहम्मद हुसैन। दरिया जे कप्ते गुल नसरपुरी। नूरा काज़ी अब्दुल करीम। सांगड़ नावल सिंधी अदब में इंतहाई मशहूरु नावल आहे सांगड़ नावल, उहो मोहम्मद उस्मान डीपलाई साहब लिखियो आहे। इहो काफ़ी टेस्टनि में अची बि चुको आहे ऐं जेको अंग्रेज़नि ऐं हुरनि जी जेका जंग लॻी हुई उन जंग जो जेको ज़िक्र आहे या जेको उन वक़्तु जेके हालतूं हुयूं इहो सॼो जेको आहे इन नावल में समायल आहे। जापानी गुडी मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जो आहे। परदेसी जो प्यार अल्लाह बख्श टालपुर साहब जो लिखियल नावल आहे। कोमाणू कंवल साहब जो लिखियल नावल आहे। हाणे नावल जा फ़नी अंसर जेके आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि? नावल जा जेके फ़नी अंसर हूंदा आहिनि उनमें किसो अची थो वञे, किसे खां सवाइ प्लाट अची थो वञे, किरदार निगारी, मंज़र निगारी, गुफ्तगू या मकालमा, ॿोली ऐं बयान, मतिलबु ॿोली कहिड़ी हुजे, उनजो बयानु कहिड़ो हुजे, किरदार मुताबिक़ ॿोली हुजे ऐं कंहिं हिकु ख़ासि नुक़्ताए नज़र, मतिलबु नुक़्ताए नज़र बि हुजे। माहौल जेको आहे उहो बि अहम आहे ऐं फ़नकारी। इहे हिन नावल जा फ़नी अंसर। हिकु दफ़ो वरी ॾिसूं था इन्हनि खे। हिकिड़ो किसो, प्लाट, किरदार निगारी, मंज़र निगारी, गुफ्तगू या मकालमा जेके डायलॉग चइबो आहे, ॿोली ऐं बयान, नुक़्ताए नज़र, माहौल, फ़नकारी। उनखां अलावा तमंदन जी माहियत सबक़ आहे। हाणे हीउ जेको सबक़ आहे इहो मिस्टर करीम बख़्श जे किताब तारीख़ तमंदन इस्लाम तां वरितल आहे। सवाल अची सघे थो तारीख़ तमंदन किताब कंहिंजो लिखियलु आहे, त इनजो सही जवाबु थींदो मिस्टर करीम बख़्श जो लिखियलु आहे। तमंदन कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? तमंदन अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी जेको आहे मदन ऐं मदीना तां वरितल आहे। तमंदन किथां वरितल आहे? मदन ऐं मदीना तां वरितल आहे, जंहिंजी माना आहे शहर। मदीना मतिलबु शहर, तमंदन मतिलबु शहर। हाणे तमंदन जी माना आहे पाण खे शहरी बनाइणु। तमंदन जी माना छा आहे? मतिलबु मदन शहर, तमंदन माना शहरी ज़िंदगी बसर करणु या जेको आहे शहरी पंहिंजे पाण खे बनाइण खे पाण चवंदासीं त ही तमंदन उनखे चइबो आहे। हाणे संस्कृत में तमंदन खे सभ्यता चइबो आहे। हाणे सिंधु सभ्यता तव्हां ॿुधी हूंदी। सभ्यता जेको लफ़्ज़ आहे उहो संस्कृत ॿोली तां वरितो वियो आहे, जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे तमंदन, मतिलबु त पंहिंजो पाण खे शहरी बनाइणु। सभ्यता लफ़्ज़ जी छा थींदी माना? शहरी बनाइणु या शहरी ज़िंदगी बसर करणु।
तहज़ीब छा आहे? तहज़ीब हिकु फ़र्द जे रस्मी रवाज खे तहज़ीब चइबो आहे। इंटर जे जेको सिंधी किताब में तमंदन जी माहिर सबक़ आहे, उन मुताबिक़ जेको आहे तहज़ीब छाखे चइबो आहे? हिकु फ़र्द मतिलबु हिकु अकेले फ़र्द जे जेको रस्म रवाज हूंदो आहे उनखे तहज़ीब चइबो आहे। तमंदन जेको आहे समूरे क़ौम जे रस्मनि रवाजनि खे तमंदन चइबो आहे। मतिलबु समूरी जेका क़ौम हुजे उन जो जेको रस्मूं रवाज सोण साठ ऐं जेको सक़ाफ़त हूंदी आहे उनखे असीं चवंदासीं त तमंदनी आहे। अच्छा, हाणे तहज़ीब जेको आहे उहो तमंदन मां ॼाई आहे। मतिलबु त तमंदन सुपरलेटिव डिग्री में आहे, मथां आहे, ऐं तहज़ीब जेको आहे उहो हेठीं लेवल जी आहे। मतिलबु तहज़ीब हिकिड़ो नंढिड़ो जुज़ आहे ऐं तमंदन जो कुल आहे। मतिलबु त तहज़ीब जेका पैदा थी आहे उहो तमंदन मां पैदा थी आहे। आम सिंधी शाइरी, हाणे हीउ जेको मज़मून आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच जे किताब बेलायन जे ॿोल तां वरितल आहे। अची सघे थो त आम सिंधी शाइरी जेको सबक़ आहे उहो कंहिं तां वरितो वियो आहे त इन जो सही थींदो बेलायन जा ॿोल, या हीअं बि सुवालु अची सघे थो त बेलायन जा ॿोल किताब कंहिंजो लिखियलु आहे, त उहो सही जवाबु थींदो डॉक्टर नबी बख़्श बलोच। सो हीउ हुआ सिंधी 12वीं क्लास जा अहम नोट्स जेके मूं कोशिशि करे तव्हां सां वंड कया आहिनि, ऐं हिन नोट्स में इंतिहाई अहम नुक़्ता ग्रामर जे हवाले सां, इंशा प्रज़ादी जे हवाले सां, इल्म लिसान ऐं जेको इल्म माना आहे उन जे हवाले सां, ऐं काफ़ी जेको किताब आहिनि ऐं उन्हनि जा जेके लेखक आहिनि या सबक़नि में मौजूदु जेको अहम नुक़्ता आहिनि उहो मूं वंड कया। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ पसंदि आयो हूंदो मुंहिंजो पोरियो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त बराए महिरबानी पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो, ऐं जेके दोस्त तयारी कनि पिया मुख़्तलिफ़ सिंधी सब्जेक्टनि जे हवाले सां, पोइ उहो दोस्त SST HST जी तयारी करे पियो, या ईंदड़ जेके टेस्टूं थींदियूं सिंधी लैंग्वेज टीचर जूं उन जे लाइ तयारी करे पियो, या 12वीं क्लास जो जेकॾहिं को शागिर्द आहे जेके सिंधी अदब सां या सिंधी सां चाहे, त उन्हनि ॾांहुं लाज़मी वंड कजो। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह ईंदड़ लेक्चर में वरी सिंधी 9वीं क्लास जो जेको रहियल हिसो आहे उन सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। सिंध सलामत, साथ सलामत।